कच्चे में धाड़ेलनि जे जेके रोज़मर्रा वीडियो वायरल थियनि पिया उन सां गॾोगॾु सिंध जी समूरी सूरत हाल अमन अमान जी कहिड़ी आहे इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ अॼु असीं सिंध पुलिस जे सरबराह ग़ुलाम नबी मेमन साहिब सां गॾु आहियूं। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर अस्सलाम वालेकुम। सर, सभ खां पहिरियों इहो ॿुधायो त हीउ जेको कच्चे में इहो सिलसिलो शुरू थी वियो आहे, धाड़ेल रोज़ वीडियो ठाहिनि था पिया, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे धमकियूं बि ॾियनि था पिया उन्हनि में, ऐं आम शहरी वरी उन्हनि जा वीडियोज़ अपलोड बि कनि था पिया। पहिरियों त तव्हां जेके कच्चे में जेकी सूरत हाल थी, हेतिरी नुक़सानु थियो पुलिस जो, उन लाइ कहिड़ा क़दम कया आहिनि ऐं हिन लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़ी वई आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो, कच्चो हिकिड़ो अहिड़ो टेरेन आहे, तव्हांजो तालिक जेको आहे सो मुंहिंजी असांजे आइडिया हूंदो तव्हांखे त कच्चे में पुलिस खे हिकिड़े स्पेसिफिक तरीक़े सां ऑपरेट करणु खपे ऐं नेचुरली उहो एरिया जेके एक्सेसिबल थिया आहिनि। तव्हां ॾिसो, हिकिड़ो टाइम हो जो हैदराबाद खां माण्हू निकिरंदो हो, इहो पूरो कच्चो जेको आहे सो ॾाढो डिफिकल्ट हूंदो हो, हुन में धाड़ियल कल्चर हूंदो हो, हाईवेज़ सां सेफ न हूंदा हुआ। पर अलहमदिल्ला हाणे इहो सॼो टिल सखर ताईं मतिलबु अलहमदिल्ला उहा शइ जेका आहे सा बहितर थी वई, छाजे करे जो हुन में मुख़्तलिफ़ एक्सेसिबल एरिया खे कयो वियो। हीअ बि एरिया जेको पॉकेट बची वियो आहे, मतिलबु हुन में ट्राई बॉर्डर आहे पंजाब, बलूचिस्तान, सिंध, ऐं नेचुरली इन जो टेरेन जेको आहे सो अञा एक्सेसिबल न थियो आहे। पुलिस पंहिंजे जेका असां स्ट्रेटजी में जेको असां चाहींदासीं त मतिलबु इहा हले ऐं उहा इफेक्टिव बि रही आहे ईयर्स कि तव्हां इंटेलिजेंस बेस ऑपरेशन करियो, ऐं असां उन इंटेलिजेंस बेस ऑपरेशन में जॾहिं बि सही इंटेलिजेंस हूंदी आहे त कामयाब बि थींदा आहियूं। ऐं हाणे गवर्नमेंट जेको तक़रीबन 300 जे क़रीब क्रिमिनल्स खे नोटिफाई बि करे, उन नोटिफिकेशन सां असांखे इंफॉर्मेशन बि मिलंदी त इहो प्लस असां चाहींदासीं त मतिलबु असांजी प्रॉपर इंटेलिजेंस ऐं सर्वेलेंस मैकेनिज़म सभ खां बेस्ट हुअणु खपे ऐं उहो असां उनजे लाइ टेक्नोलॉजी बि वठूं था ऐं उन सां जेको काफ़ी असांखे इंफॉर्मेशन जेका असां बहितर मिलंदी, जेका अंदरि कच्चे में अदरवाइज़ असांखे न मिलंदी हुई। ऐं असां चाहींदासीं त मतिलबु असांजी पुलिस जेका उते ऑपरेट करे थी उहा नेचुरली उहा पुलिस हुअणु खपे जंहिंजी ट्रेनिंग बि इन क़िस्म जी हुअणु खपे। उहो मतिलबु असां RRF असांजी रैपिड रिस्पॉन्स फोर्स आहे, असां चाहींदासीं हुनखे बेस्ट खां बेस्ट जेको आहे ट्रेनिंग ॾियूं ऐं उतां जी लोकल पुलिस बि जेका मतिलबु उन एरिया में असां डिप्लॉय करियूं त उहे माण्हू हुजनि जेके जिन में फाइटिंग स्पिरिट बि हुजे ऐं ट्रेनिंग बि हुजे। त इंटेलिजेंस, सर्वेलेंस, हेड मनी प्लस जेको ट्रेनिंग ऑफ मैन पावर, इहे सभु मिलाए करे जॾहिं असां ॾिसंदासीं त इंशाल्लाह असांखे जेको आहे बहितर रिज़ल्ट मिलंदा। हीअ मतिलबु एरिया जंहिंमें मतिलबु इहे वीडियो जी तव्हां ॻाल्हि कई, एक्चुअली इहे शयूं जेके आहिनि से आम तासर ॾियण जे लाइ ऐं इन क़िस्म जी जेका आहे असां मैसेज ॾियण जे लाइ असीं पुलिस फोर्स आहियूं, डिसिप्लिन फोर्स आहियूं, असां उन वीडियो जो जवाबु उन तरीक़े सां नथा ॾेई सघूं ऐं असांखे ॾियण बि न खपे। पर विच में सर सिलसिलो शुरू थियो हुयो हिकिड़ो मौलवी साहिबु पुलिस एहलकार बुर्डो, उहो बि हुननि खे रिप्लाई ॾेई पियो हिन नात जे अंदाज़ में, मौलवी उनखे रोकियो वियो न। मतिलबु असां ज़ाहिर आहे असां जेको आहे प्रोफेशनल कमु करणु खपे असांखे ऐं असां पंहिंजो प्रोफेशनल कमु करियूं पिया। नेचुरली जेको माण्हू चवंदा आहिनि न त वॾियूं ॻाल्हियूं कंदो त उहो हुनजो जेको आहे सो बैकग्राउंड को बि न हूंदो आहे, ठीकु आहे, जे करे पोइ इन क़िस्म जी ॻाल्हि एक्टिविटी कनि था। नेचुरली असांखे पंहिंजो कमु करणु खपे ऐं असांखे पूरी कोशिशि करणु खपे त असां उहो अमल करियूं जंहिंसां मतिलबु आम लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल बहितर थिए, क्राइम बहितर थिए। मूं इहो पहिरीं बि मिसाल ॾिनो त हिते लियारी जो एरिया हो जंहिंमें क्रिमिनल्स हूंदा हुआ, उन सां गॾु माण्हू जेके आहिनि से काफ़ी निकिरी ईंदा हुआ, बल्कि हज़ारनि जी तइदाद में निकिरंदा हुआ। आम तासर इहो ॾिनो वेंदो हो त उहे जेके आहिनि से उन सां गॾु आहिनि, उहे जेके आहिनि से माण्हू उनखे सपोर्ट कनि था। पर जॾहिं प्रॉपर मतिलबु उनजे खिलाफ़ु एक्शन थियो त तव्हां ॾिसो त हाणे लियारी अलहमदिल्ला साफ़ आहे ऐं उहो माण्हू कंडेम कनि था। आम माण्हू जेको आहे सो क्रिमिनल एक्टिविटी में न हूंदा, चंद माण्हू हूंदा आहिनि जेके क्रिमिनल एक्टिविटी में हूंदा आहिनि ऐं उहे चाहींदा आहिनि त कहिड़े नमूने सां एरिया खे टेक ओवर कयो वञे, इहो तासर ॾिनो वञे। त हिते बि कच्चे में बि ईअं आहे त घणा माण्हू जेके आहिनि से खेती ॿाड़ी कनि था, पंहिंजो कमु कनि था, क्रिमिनल एक्टिविटी में न आहिनि
असां चाहींदासीं त मतिलबु उहे माण्हू पंहिंजे इज़त सां उते जेको आहे सो कमु कनि बाक़ी जेको क्रिमिनल आहे नेचुरली पुलिस खे पंहिंजो कमु करिणो आहे असां इंशाल्लाह कंदासीं केतिरा सर पॉकेट हूंदा हुन में तक़रीबन कहिड़नि ज़िलनि में अञा ताईं कचे में उहे टेरिटरी आहे उन्हनि जी जेके उते रिट उन्हनि जी बहाल आहे हिन टाइम बि जेके आराम सां वेही करे बनी बि कनि था पिया उन खां पोइ पुलिस खे चैलेंज बि कनि था पिया वीडियो वायरल बि कनि था पिया ऐं जेके वीडियो वायरल थियनि था पिया उन लाइ एपिक्स कमेटी में बि इहो त जेके ॿिया वरी उनखे शेयर कनि था पिया दहशत फैलाइण लाइ या जेको उन्हनि जो पैगाम अॻिते पहुचाइण लाइ उन्हनि लाइ बि का हिकमत अमली जोड़ी हुई आहे यकीनन उन ख़िलाफ़ु एक्शन खणणु खपे मतिलबु उहे माण्हू जेके उन जे एजेंडा खे कनि था उहे उन जा अबेटर्स आहिनि ऐं उहे उनखे सपोर्ट कनि था फैसिलिटेटर खे बि जेको आहे सो एज़ पर लॉ एक्शन खणणु खपे तव्हां इहा सुठी सजेशन ॾिनी असां जा अफ़सर्स इन लाइ माइंडफुल हुअणु खपनि की जेके बि फैसिलिटेट कनि था क्राइम खे हाणे जेकॾहिं मिसाल तव्हां ॾिसो जेको माण्हू अची मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां हनी ट्रैप में उते पहुचनि था त उहे उनखे खणी वञण जे लाइ बि अहिड़े क़िस्म जा फैसिलिटेटर आहिनि की अचनि था मोटरसाइकिल ते खणी वञनि था ऐं उनखे पहुचाइनि था त असां उनजे ख़िलाफ़ु काफ़ी कार्रवाई कई आहे मज़ीद असां जेको आहे चाहींदासीं कि उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कजे अहिड़ा माण्हू जेके उनखे सपोर्ट कनि था देर आर ऑल्सो क्रिमिनल्स मतिलबु इहे की उन में कंहिं क़िस्म जो असांखे शक न आहे मतिलबु हिकिड़ी वॾी एक्सेस आहे सहूलियतकारी उन्हनि खे मिले थी पई अहिड़ी तरह सां जेके वॾा वॾा हथियार अचनि था पिया उहे उते पहुचनि था पिया का चेक पॉइंट या वञनि था इन ई रोडनि रस्तनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ बि थियणु घुरिजे अहिड़ो लाइअमल जोड़णु घुरिजे जीअं एॾे वॾी मिक़दार में वॾा वॾा हथियार जेके पुलिस वटि बि न आहिनि ऐं इहे हथियार किथां था अचनि पिया उन्हनि जे लाइ जांच वग़ैरह थी आहे हिन में ज़ाहिर आहे नेचुरली पुलिस खे पंहिंजी जेके बि इंफॉर्मेशन आहे उन ते कमु करे थी काफ़ी सारा जेके वेपन पकड़जनि बि था ऐं काफ़ी रिकवर बि थियनि था मुलज़म जॾहिं पकड़िजे थो जेकॾहिं चंद हथियार उन वटि पहुचाइनि त घबराइण जी ॻाल्हि कान्हे का एक्चुअली इहे जेके आहिनि से अॻे बि इन क़िस्म जी एक्टिविटीज़ ॿियनि क्रिमिनल्स कयूं ऐं पंहिंजे टाइम ते फारिग थी विया हलिया पुलिस खे पंहिंजो जेको आहे सो रोल उन अंदाज़ सां करणु खपे त टेक्नोलॉजी खे बहितर खां बहितर ख़रीद करे वेपन जेके पुलिस ग्रेड जा आहिनि उहे बहितर खां बहितर ख़रीद करे असांजी ट्रेनिंग बहितर खां बहितर हुजे त जीअं असां मतिलबु इफेक्टिवली कमु करे सघूं मिनिमम लॉस सां छो कि असांजो कमु एज़ एन पुलिस ऑफिसर हमेशह फाइट अगेंस्ट क्राइम एंड टेररिज़म आहे ज़ाहिर आहे असां क्रिमिनल जे अगेंस्ट वञूं था असां टेररिस्ट जे अगेंस्ट वञूं था उन फाइट में तव्हां जेको आहे सो कॾहिं तव्हांजो ज़ाहिर नुक़सान बि थी सघे कॾहिं कॾहिं थींदो आहे असांजो असांखे कोशिशि छा करणु खपे असां पूरो पंहिंजो प्रिकॉशनरी मेजर्स वठी पंहिंजी एसओपीस ते बहितर सां बहितर ट्रेनिंग वठी करे जेको आहे सो असांजी लॉस खे घटायूं ऐं मतिलबु बहितर टेक्नोलॉजी ऐं बहितर इक्विपमेंट सां जेको आहे सो इन क्रिमिनल एक्टिविटी खे जेको कंटेन कयूं पर सर तव्हां जीअं ॿुधायो त असां काफ़ी हुते बहितरी कई आहे 4 ज़िला जेके उन्हनि में कचे में तमामु घणा हाईलाइट रहिया आहिनि जंहिंमें शिकारपुर आहे कश्मीर आहे सखर आहे घोटकी आहे कहिड़ो ज़िलो चई सघिजे थो हिन वक़्तु पुलिस जेको क्लियर कयो हुजे या हुन में कचे में हिन वक़्तु कोई अहिड़ा वॾा रज़र न हुजनि ॾिसो मूं तव्हांखे चयो त हिन जेको बेल्ट आहे उहो दरिया जा ॿई पासे दरिया जे फ्लो जे हिसाब सां मतिलबु उते जियोग्राफी बि चेंज थींदी थी रहे मतिलबु उहे साॻे माण्हू मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञनि था पिया या उन्हनि जे अलॻि अलॻि नेचुरली हर गैंग जो हर जेको आहे अहिड़े क़िस्म जे ग्रुप जो एरिया ऑफ एक्टिविटी स्पेसिफिक आहे पर जीअं त कचो कनेक्टेड आहे पोइ कॾहिं कॾहिं जेको आहे सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञनि था पर अक्सर उहे जेके आहिनि सो उन जा घर आहिनि उते रहनि था ऐं नेचुरली उन खे जेको आहे सो उते पंहिंजो ॿियूं एक्टिविटी बि जेके आहिनि से उहो कनि था त उहो उन एरिया में रहनि था जंहिं एरिया में उनजो जेको आहे सो रेज़िडेंस आहे पर असां मतिलबु जॾहिं बि का स्ट्रेटजी ठाही आहे त उहा असांजी स्ट्रेटजी इहा हूंदी आहे त एरिया खे ओपन अप करियूं त जीअं जेको आहे सो असांजी एक्सेसिबिलिटी वधे ऐं उहो चाहींदा आहिनि त उहा असांजी एक्सेसिबिलिटी जेका आहे घटि थिए अच्छा सर ओवरऑल सूरत हाल जेकी कराची जी ॻाल्हि कजे जेकॾहिं त कराची में हिकु त मंशात फ़रोशनि जो गढ़ थी वियो आहे मुख़्तलिफ़ ज़िला जेके आहिनि उन में पुलिस कार्रवाई बि करे थी पई पर उहे ख़तमु नथा थियनि पिया ऐं ॿियो जेको हाणे सिलसिलो शुरू थियो आहे ॿियो सवाल तव्हां त हीअ जेके ऑनलाइन वेपन जेके कारोबार हले पियो मुख़्तलिफ़ सूबनि जा माण्हू अचे हिते जेको आहे सो
उहे ऑनलाइन गैरकानूनी वेपन एतिरे क़दुरु जो तव्हां जेकॾहिं सोशल मीडिया ते बुकिंग थी वञे त तव्हांजे दर ते पिस्टल मिली थो वञे, लाइसेंस मिली थो वञे, उन लाइ कहिड़ी हिकमत मिली कई आहे? ऐं तव्हांजे ॿिए सवाल जो पहिरीं जवाबु ॾींदुसि त हीअ जेकॾहिं तव्हां ऑनलाइन वारी ॻाल्हि कयो त इहो पुलिस जो ई एफर्ट आहे जेको CTD खे टास्क कयो बिल्कुलु कमु कयईं, काफ़ी हुनजी रिकवरी में मतिलबु असां कंपनी ताईं पहुता इन यूनिट खे मज़ीद फाल करणु चाहियूं था। जेकॾहिं मूं हिनखे प्रायोरिटी ॾिनी आहे एज़ एन IG त वञणी आहे त उहा इलिसिट वेपन CTD इलिसिट वेपन जी जेका आहे सभु जेको बि मैस स्केल ते स्मगलिंग थिए थी या किस्म में उहा एंट्री थिए थी, उहा हुनजो सभ खां वॾो टास्क आहे कि CTD हुनखे कंटेन करे। अहिड़े क़िस्म जा जेके बि सिंडिकेट्स हलनि था उहो CTD जो कमु आहे त उनखे अनर्थ करे ऐं उनखे जेको आहे सो ख़तमु करे, त उहे उन ते कमु कनि पिया। जेकॾहिं CTD हाणे कुझु वेपन्स पकड़िया त उहे मतिलबु तव्हां इहे सम्झो त इहा एक्टिविटी केतिरी जेका आहे सभु उन साइज़ जी न आहे जेको असां चऊं था जेका CTD खे असां चऊं था हुन कमु करे छॾियो। इहा जेका आहे एक्टिविटी ऑन गोइंग आहे ऐं इन में जेतिरा बि रिसोर्सिस असां वधीक बचंदासीं त हुन में बहितर कमु थींदो। असांजो टारगेट आहे त CTD ऐं प्लस लोकल पुलिस मिली करे जेकॾहिं वेपन जी जेका आहे सा मूवमेंट खे असां जेतिरो बि कंट्रोल कयोसीं उहो उनजो क्राइम ते इफेक्ट वेंदो, उहो पॉज़िटिव इफेक्ट वेंदो। असां चाहियूं था त जेको आहे सो वेपन जी इन मूवमेंट खे कंट्रोल करियूं ऐं हुन में जेके माण्हू इन्वॉल्व हुन खिलाफ़ एक्शन वठूं त CTD खे इन करे इहो टास्क ॾिनो वियो। मुंहिंजे ख़्याल में साॻिए वेपन जेको स्ट्रीट क्राइम में बि इस्तेमालु थिए थो पियो, इहो गैर कानूनी वेपन आहे या लाइसेंस याफ़्ता? को बि माण्हू जेकॾहिं कंहिं क्रिमिनल एक्टिविटी करणु चाहे थो हुनजो माइंड पहिरीं ठहंदो न कि भई आउं को क्राइम करियां, ऐं पोइ नेचुरली क्राइम करण जे लाइ हुनखे वेपन जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं हुनखे ईज़ी एक्सेस आहे वेपन जी त हू पोइ माइंड जो ठहियलु आहे उन ईज़ी एक्सेस जे करे जेको आहे सो जल्दी एक्टिविटी करे थो। पर जेकॾहिं हुनजो माइंड बि ठहियलु आहे हुनखे वेपन न आहे त हुनजे लाइ कोई डिफिकल्टी आहे जो इन क़िस्म जी जेका आहे असां कार्रवाई करे सघे। त असांखे कोशिशि करणु खपे त जेको जहिड़े नमूने सां इहा जेका आहे सा इलिसिट वेपन जी मूवमेंट आहे उहा असां कोशिशि करियूं त जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उहे मैक्सिमम लेवल ते असां उनखे अनर्स्ट करियूं। इनमें इंटेलिजेंस एजेंसीज़ प्लस CTD ऐं लोकल पुलिस जेका आहे कोऑर्डिनेशन में उन्हनि में ही हितां जा जेके वेपन दुकान आहिनि उहे बि उन सां गॾु आहिनि। यकीन हिन में मतिलबु काफ़ी सारा अहिड़ा केस आहिनि जेके डीलर्स जी इन्वॉल्वमेंट ॾिठी वई आहे ऐं मतिलबु उहे हिकिड़े तरीक़े सां इन क़िस्म जी जेका एक्टिविटी कनि था। उहे डीलर्स जेके इन केस इन क़िस्म जी एक्टिविटी में इन्वॉल्व आहिनि नेचुरली उहे क्राइम पिया कंदा आहिनि, उनजे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई थियणु खपे। मंशियात जे हवाले सां छा चवंदव? मंशियात ॾिसो मतिलबु ही हिकिड़ी अहिड़ी प्रॉब्लम आहे जेको जंहिं ते जेतिरो बि कमु कजे घटि आहे ऐं असां मतिलबु हिनखे नंबर 1 प्रायोरिटी ते रखियो आहे। गवर्नमेंट हिनखे नंबर 1 प्रायोरिटी ते रखियो आहे। गवर्नमेंट जेको आहे सो मूंखे टास्क ॾिनो आहे त भाई हिन ते जेको बि मैक्सिमम एफर्ट थी सघे उहो करियो ऐं उहे पुलिस ऑफिसर जेके इन में एफर्ट कनि था उनखे गवर्नमेंट चाहे थी त रिवॉर्ड ॾिए। गवर्नमेंट चाहे थी जेके पुलिस ऑफिसर में नथा कमु करणु चाहिनि ऐं मतिलबु एतिरो जेको आहे उनजो इंट्रस्ट न आहे या को ॿियो रीज़न आहे जंहिंजे करे उहे इंट्रस्ट न पिया वठनि त उहे जेके आहिनि से फारिग थी वेंदा आहिनि। तव्हां ॾिठो त कुझु एक्शन बि इन क़िस्म जा बिल्कुलु। मंशियात जे हवाले सां तव्हांजो ओवरऑल जेको आहे सो वॾो जेकॾहिं किथे मंशियात डीलर आहे या जेकॾहिं पुलिस वारो आहे त उनखे बि इहो ख़्यालु अचे थो त जेको असांजो सरबराह आहे IG सिंध आहे उहो मंशियात जे ख़िलाफ़ बिल्कुलु कमु करे इन करे जो ॾिसो मंशियात जो क्राइम सां नेक्सस आहे। उहो नेक्सस इन करे आहे जो जेकॾहिं को मिसाल मंशियात वापराए थो त उनखे पैसा खपनि मंशियात वठण जे लाइ। उहो नेचुरली उनजो को कारोबार त आहे कोन को जो मतिलबु उन मां उहो पैसा जेके आहिनि से अरेंज करे वञी मंशियात वठे। उहो क्राइम करे ई जेको आहे सो वञी पोइ मंशियात वठे थो। त ज़ाहिर आहे उहा क्रिमिनल एक्टिविटी जेका मंशियात जो यूज़र करे थो उहो एतिरी घणी आहे जो पोइ उन में तव्हां ॾिसो त कराची जहिड़े शहर में स्ट्रीट क्राइम वधीक। अच्छा सर, मंशियात जेकी असुलु अचे थी उहा त मुंहिंजे ख़्याल में कराची में पैदा थी थिए, जेकॾहिं उहा मुख़्तलिफ़ सूबनि मां अचे दाख़िल थी पई। छा सूबनि जी उन्हनि जी बॉर्डरनि ते चेक पोस्ट पुलिस जी न आहे? इहो सुवाल मतिलबु मतिलबु इहो काफ़ी जॻहियुनि ते इन ते डिस्कशन थिए थी। हर को पंहिंजी एफर्ट करे थो। काफ़ी सारा जेके आहिनि से मतिलबु इन क़िस्म जूं कंसाइनमेंट्स पकड़ियूं बि आहिनि। कुझु त जेका आहे सा जेकॾहिं आउं चवां त उहा कंहिं लेवल ते इन में कनाइवेंस न आहे त ज़ाहिर आहे उहो स्ट्रेट अवे मुंहिंजो
स्टेटमेंट सही न रहंदी, ॿाहिरि कुझु बैड एलिमेंट्स बि आहिनि विदिन पुलिस, विदिन अदर फोर्सिस, त उन बैड एलिमेंट्स खे हटी करे जेकॾहिं माण्हू ॾिठो वञे त जेको इन क़िस्म जी एक्टिविटी करे थो न, उहो काफ़ी मतिलबु पंहिंजी जेका आहे सा इन क़िस्म जी एक्सरसाइज़ करे पोइ इन क़िस्म जी एक्टिविटी करे थो, त उहो कीअं कहिड़े नमूने सां पंहिंजे जेको टारगेट ते उन शइ खे पहुचाए, त उहे मतिलबु ॾिठा आहिनि असां त जेके आहिनि डिफरेंट गाॾियूं आहिनि, स्पेशल कंटेनर्स ठहियल आहिनि, उन कंटेनर्स में जेके आहिनि से उहे शयूं रखनि था। ऐं आम त जेको आहे माण्हू ॾिसंदो पैसेंजर वारी गाॾी आहे या आम ॾिसंदो त माण्हू जेको आहे पैसेंजर कार आहे, पर जेके उन स्पेशल कंटेनर्स आहिनि उन में इन क़िस्म जी जेका आहे शइ पियल हूंदी आहे, त उहो जेको आहे या त का एक्स्ट्राऑर्डिनरी टेक्नोलॉजी हुजे जंहिंजे ज़रिए सां माण्हू उनखे करे सघे थो, या मतिलबु तव्हां वटि स्पेशल क़िस्म जा स्नैफर डॉग्स हुजनि जेके हर जॻह ते तव्हां उनखे रखो ऐं फ़ोन सां जेको आहे उनखे तव्हां डिटेक्ट करियो, त नेचुरली इस मतिलबु ॿिन्ही जी कॉम्बिनेशन हले थी, पर मोर आई थिंक के मतिलबु हिन में इहो आहे त उहो ज़्यादा स्मार्ट आहिनि, कोशिशि कनि था त मां उनखे शइ खे अहिड़े नमूने सां लिकाइजे जो लॉ एनफोर्सिंग एजेंसी जेकॾहिं बीठी आहे त उनखे ख़बर न पवे। कराची में गैर क़ानूनी जेके तौर बॉर्डर क्रॉस करे अचनि था पिया गैर मुल्की, उन्हनि जी घणी लोध जेको आहे सो कराची में शामिलु थिए थी पई, ऐं मुख़्तलिफ़ बॉर्डर सिंध जा क्रॉस करे सिंध जा जेके शहर आहिनि उहे क्रॉस करे कराची में अचनि था पिया, ऐं तक़रीबन ॾिठो वियो आहे त उते जेकी लैंड ग्रेबिंग आहे, मंशात आहे या वेपन जेके गैर क़ानूनी उन्हनि में उन्हनि जो घणो हथु आहे। इन सॼे मामले ते अवां छा कयो? दुनिया में जेके बि कॉस्मोपॉलिटन सिटीज़ आहिनि न, उते इहो इशू आहे, उते इलीगल इमिग्रेंट्स अचनि था। कराची भी कॉस्मोपॉलिटन सिटी है जेको डिफरेंट माण्हुनि खे रोज़गार ॾिए थो, नेचुरली उहो माण्हू अचनि था उन इंसेंटिव सां की भई उहो उनखे कहिड़े नमूने सां रहण जी जॻह मिली वेंदी, रोज़गार मिली वेंदो, हिकिड़ी अट्रैक्शन आहे उन जे लाइ, त हिते बि अचनि था इलीगल इमिग्रेंट्स, ऐं उन ॾाढा वाज़े क़ानून आहिनि त जेको आहे सो उनखे कीअं ट्रीट कजे, असां बि उन कानून जे हिसाब सां उनखे ट्रीट करियूं। कराची में रोज़ जे बुनियाद ते तक़रीबन केतिरा ई पुलिस मुक़ाबला बि थियनि था, जिन में तक़रीबन जेके ॾोहारी ज़ख़्मी बि थियनि था, ऐं सवें जी तादाद में रोज़ जे बुनियाद ते गिरफ़्तार बि थियनि था पिया। एतिरो क्रिमिनल हिते रहे थो पियो जेको गिरफ़्तार थियण खां पोइ या ॿाहिरि अचे थो पियो या जेको आहे खुटे नथो पियो। हिन में न हिकिड़ो एस्पेक्ट इहो आहे जेको तव्हां सवाल कयो आहे, नंबर ऑफ क्रिमिनल्स आहिनि, काउंट कंदो आहे माण्हू त पोइ एतिरियूं वारदातूं, पर कराची जी साइज़ एतिरी वॾी आहे न, जेकॾहिं तव्हां उनखे मिसाल जे तौर ते जेकॾहिं असांजा 108 थाणा आहिनि, जेकॾहिं कराची जी पॉपुलेशन 2 करोड़ ऐं प्लस आहे, जेकॾहिं तव्हां ॾिसे त हर थाणे जी जेका एरिया में 2 लखनि खां मथे माण्हू रहनि था, ऐं जेकॾहिं असां तव्हां इवन CPLC जो फिगर्स वठो त तव्हां जब तक़रीबन एट एन एवरेज 230 240 क्राइम पर डे जे हिसाब सां थिए थो, हिन जो मतिलबु त तव्हांजो एट एन एवरेज पुलिस स्टेशन जो क्राइम जेको आहे सो लेस देन 2 क्राइम पर डे आहे, उन में जेके आहिनि 60% स्ट्रीट क्राइम में जेको आहे मोटरसाइकिल चोरी आहे, त जॾहिं तव्हां उन खे कैलकुलेट ईअं अंदाज़ सां करियो था त उहो 230 क्राइम पर डे, महीने जा जेके आहिनि 6,500, साल जा जेके आहिनि 80,000, त पोइ उहो मतिलबु हिकिड़ो नंबर तव्हांखे वधीक लॻे थो। साईं कराची जो जेको आहे सो पंहिंजो इट सेल्फ साइज़ वॾी आहे, त इन करे ज़ाहिर आहे तव्हां मतिलबु जॾहिं उनखे प्लस कंदा वेंदा अहिड़े हिसाब सां त पोइ त नेचुरली तव्हांखे नंबर वधीक नज़र ईंदो, पर जेकॾहिं तव्हां पाकिस्तान जे ॿियनि शहरनि खे बि कराची जे क्राइम सां कंपेयर करियो, हितां जी रीजनल सिटी जेके कराची जे मतिलबु रीजन में मिसाल न्यू दिल्ली आहे, ढाका आहे, जकार्ता आहे, कोलमपुर आहे, काबुल आहे, तेहरान आहे, तव्हां जेकॾहिं इन खे ॾिसंदा न त असांजो वर्ल्ड क्राइम इंडेक्स में कराची काफ़ी बहितर आहे, मतिलबु तव्हां उन हिसाब सां जेके नंबर ऑफ केसिस बि तव्हां ॾिसो त असां काफ़ी बहितर आहियूं, पर आउं हमेशह ई चवंदो आहियां त असांखे पंहिंजी महिनत करणी आहे, असांखे पंहिंजे एरिया खे साफ़ु करिणो आहे, असांखे ॿियनि खे कंपेयर करे जेको आहे सो इन ॻाल्हि ते मुतमइन न थियणु खपे त जेको आहे सो उते वधीक आहे त हिते जेको आहे असांजो घटि आहे त असां वी शुड बी रिलैक्स, नो वी शुड फाइट, मतिलबु असांखे अञा जेतिरो बहितर करणु खपे, असां वटि ॾाढी गुंजाइश आहे, असांजे ट्रेनिंग साइड ते ॾाढी गुंजाइश आहे, असांजे जेको आहे सो इन्वेस्टिगेशन साइड ते ॾाढी गुंजाइश आहे, असां वटि मतिलबु हूअं ओवरऑल मैन पावर जेको आहे सो हुन में ॾाढी गुंजाइश आहे,
असां जेतिरी बहितरी कंदासीं उन सां लाइ असांजो बहितर थींदो पर ओवरऑल जेको न मतिलबु परसेप्शन बिल्डअप थिए थो कराची लाइ उहो मतिलबु एज़ एन आई जी ऐं सम्झां थो त उहो सिंध लाइ उहो परसेप्शन हक़ीक़त ते बेस न आहे मतिलबु दुनिया में जिते क्राइम हिते खां वधीक आहे उन परसेप्शन खे कंट्रोल करण में कोशिशि कई आहे त मीडिया जो वॾो रोल आहे उहो परसेप्शन ठाहींदा बि आहिनि परसेप्शन जेको आहे सो जहिड़े सां ठाहिनि पर ज़ाहिर आहे असां जेकॾहिं कंहिं क्राइम खे चऊं त उहो तव्हां न ॾियो त उहो बि जेका आहे सा असांजी मुनासिब डिमांड न हूंदी पर असां चाहींदासीं त जेके पुलिस सुठा कम करे थी बसि हींअर जेकॾहिं मिसाल तव्हां ॾिसो त ट्रेनिंग साइड ते रिक्रूटमेंट साइड ते असांजी जेका आहे मेरिट बेस जेका आहे रिक्रूटमेंट बिल्कुलु सर उन साइड वेंदासीं पर हिन में को शक न आहे त कराची में जेको पुराणे दौर में जेके 10 साल पोइ ते वञे त वॾो हिकिड़ो टेरर हुयो उहो पुलिस ख़तमु करे चुकी आहे पर ही नंढा छा हिननि खे इग्नोर कजे जेके स्ट्रीट क्रिमिनल हिकिड़े मोबाइल जे करे कंहिंजी बि जान वठी सघनि था पिया या जेकॾहिं उहे गिरफ़्तार थी था वञनि त उन्हनि खे 10 खां 15 ॾींहं लॻनि था वापसि अचनि था पिया ऐं रिपीटर 10 खां 15 उन्हनि ते केस दाख़िल थियल आहिनि किथे कोताही आहे जेके पुलिस इन्वेस्टिगेशन नथी करे सघी सही तरह या सज़ा नथी ॾेई सघे जुडिशरी हुन में क्रिमिनल जस्टिस सिस्टम जेको असांजो आहे न हुन में काफ़ी बहितरी जी गुंजाइश आहे नेचुरली काफ़ी सारा जेके आहिनि से लॉज़ आहिनि जेके ठीक थियण वारा आहिनि मिसाल जे तौर ते केस प्रॉपर्टी आहे हिकिड़े दफ़ा जेकॾहिं FIR में का मतिलबु केस प्रॉपर्टी अची वई त उहा जेसिताईं हुनजो डिसीजन नथो थिए ऐं जेसिताईं हुनजी अपील नथी थिए तेसिताईं उहो डिस्पोज ऑफ नथो करे सघे माण्हू नेचुरली माण्हू अवॉइड था कनि FIR में वेंदासीं त पुलिस वटि तंग थींदासीं पोइ वरी कोर्ट में जेको असांखे पिछूं लॻंदियूं त माण्हू पोइ इन शइ खां अवॉइड कनि था ऐं नेचुरली असां वटि अञा उहो फॉरेंसिक या डिजिटल एविडेंस एतिरो स्ट्रॉन्ग न आयो थियो आहे असां वटि मतिलबु उहे शयूं जेके मतिलबु दुनिया पंहिंजी टेक्नोलॉजी ज़रिए इन शयुनि खे कयो आहे उहो अञा थी न आयूं आहिनि उहो असां कोशिशि करियूं पिया त बेस्ट खां बेस्ट टेक्नोलॉजी ख़रीद करियूं ऐं उनखे थ्रू लेजिस्लेशन पार्ट ऑफ एविडेंस बनायूं त जीअं असांजो जेको आहे ओरल एविडेंस तां जेको डिपेंडेंस घटिजे ऐं असांजो जेको डिजिटल ऐं फॉरेंसिक एविडेंस ते वधीक थिए त उहे जेके आहिनि से नेचुरली अहिड़ा एविडेंसिस आहिनि जंहिंजे बेस ते कोर्ट खे फ़ैसिले करण में बि आसानी थिए पर सर एतिरियूं सहूलियतूं शायदि न आहिनि तंहिं करे जेके पुलिस एहलकार या ऑफिसर जेके जांच ऑफिसर थियनि था पिया उहे बि घणो वक़्तु इन्वेस्टिगेशन नथा गुज़ारनि उन्हनि जी बि कोशिशि हूंदी आहे त असां ट्रांसफर कराए वञूं असां हाणे कोशिशि करियूं पिया त हिन में जेको आहे सो जेके बि भर्ती थिए पई ख़ासि तौर ते असां हाणे 2000 ASIs जी भर्ती जो प्रपोज़ल मोकिलियूं पिया सिपाही असां चाहियूं था त घटि हुजनि असांजा ऑफिसर्स हुजनि उहे सभु जा सभु जेके आहिनि इन्वेस्टिगेशन जे इलाही भर्ती थींदा मतिलबु उहो भर्ती इन्वेस्टिगेशन लाइ थींदा त नेचुरली हुनखे इन्वेस्टिगेशन में ई रहणो पवंदो असां चाहियूं था त इन्वेस्टिगेशन जो लॉट जेको आहे सो अलॻि भर्ती थिए उहो इन्वेस्टिगेशन टिल जेसिताईं उहो DSPs थियनि तेसिताईं हुनखे जेको आहे सो उहो इन्वेस्टिगेशन में रहणो पवंदो ऐं उन ते जेका आहे असां महिनत कबी ट्रेनिंग दी ऐं उन ते महिनत कबी की उनखे असां इंसेंटिव ॾियूं की उहो बहितर केस ठाहिनि त उन सां इन्वेस्टिगेशन में काफ़ी पर सर उन सां गॾु सहूलियतूं उन्हनि वटि तमामु घटि हूंदियूं आहिनि छाकाणि त उहो जेकॾहिं को जांच ऑफिसर आहे उनजा जेके सैंपल वठंदा आहिनि त उनमें बि तक़रीबन अहिड़ा जांच ऑफिसर जेके पंहिंजा पैसा पंहिंजो ख़र्च करे जेको आहे इन्वेस्टिगेशन जेका आहे न काफ़ी जेका आहे सभु हींअर जेको तव्हां उन में कास्ट ऑफ इन्वेस्टिगेशन में जेको आहे काफ़ी पैसा अचनि था पर उनजी डिस्बर्समेंट में थोरो प्रॉब्लम आहे की हींअर असां रिएम्बर्समेंट कंदा आहियूं की भई ख़र्च करे तंहिंखां पोइ तव्हांखे उहे पैसा मिलंदा असां चाहियूं था जेको असांजो प्रपोज़ल हाणे वियो आहे ऐं होपफुली मतिलबु इहो इनशाला थी बि वेंदो त अधु पैसा हुनखे एडवांस मिलणु खपनि ऐं मिसाल मर्डर केस में गवर्नमेंट ₹1 लाख कास्ट ऑफ इन्वेस्टिगेशन लिखी आहे लेकिन उनखे अधु पैसा एडवांस में मिलनि ऐं अधु पैसा कंप्लीट करण खां मिलंदा आई थिंक इट्स अ सफिशिएंट अमाउंट कुझु अहिड़ा क्राइम जा हेड्स आहिनि जंहिंमें पैसा जेके आहिनि इन्वेस्टिगेशन जे लाइ घटि आहिनि उनजे लाइ बि असां प्रपोज़ल मोकिलियो आहे त उहे जेके आहिनि उनखे वधायो वञे सिंध जो राजधानी आहे शहर कराची उन कराची में तक़रीबन जेके सिंध सां मुख़्तलिफ़ ज़िलनि सां जेके तालुक़ु रखनि था पिया उहे हिते कमु बि कंदा आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो ॾिठो वियो त जीअं मच्छर कॉलोनी में इहे 2 मुलाज़िम टेलीकॉम जा हुआ उनखे एॾी बेदर्दी सां उन्हनि खे क़तल कयो वियो बिना कंहिं सबब जे बिना कंहिं कंफर्मेशन जे इन अहिड़े माहौल खे जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके नियाणियुनि सां रेप थींदा रहिया आहिनि नंढे ॿारनि सां रेप थींदा रहिया आहिनि इन सॼे माहौल खे अव्हां कीअं था ॾिसो ऐं हिन मच्छर कॉलोनी वारे मामले ते अव्हां छा चवंदो ॾिसो इहो
अहिड़े क़िस्म जा जेके स्लम एरियाज़ आहिनि उन में एजुकेशन लेवल घटि आहे, माण्हुनि में जेका आहे सा जॾहिं अवेयरनेस घटि हुजे ऐं प्लस उहो अहिड़े र्यूमर ते अहिड़े तरह सां इमोशनल रिस्पॉन्स कनि त नेचुरली उनजो जेको नतीजो इहो ई थींदो। ऐं उहे माण्हू जिन अहिड़े क़िस्म जो रिस्पॉन्स ॾिनो, हाणे उन क्राइम कमिट कयो आहे, सीरियस क्राइम कमिट कयो, हुन मर्डर करे छॾिया, जेके पाण हुन में चार्ज थी विया हुआ। त जेका असांजी नई तव्हांजे हिन सवाल जे कॉन्टेक्स्ट सां मुंहिंजी अपील आहे माण्हुनि खे त कम अज़ कम जेको आहे बैकग्राउंड त ॾिसनि, मूंखे ख़बर न आहे त पर जेको केरु माण्हू हुनखे मिसयूज़ पियो करे या कंहिं अहिड़े क़िस्म जो रिमर फैलायो आहे। हमेशह असां ॿुधो आहे, हर कंहिं माण्हू ॿुधो हूंदो त उहा जेका आहे असां जेसिताईं तव्हांखे कंहिं ॻाल्हि जी मतिलबु तस्दीक न हुजे, तस्दीक बि हुजे तॾहिं बि कानून खे करे सघे। जेकॾहिं कानून में केरु हथ में खणंदो त उहो जेको आहे सो क्राइम आहे, क्राइम कमिट कयो। पर सर हिन मच्छर कॉलोनी वाक़े में तक़रीबन 2 खां 250 जेके माण्हू आन किमिरा उते तशदुद बि कनि था, वीडियो बि ठाहिनि था पिया, उन में अञा ताईं एतिरी गिरफ़्तारियूं नथी सघनि। छो अञा काफ़ी माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, जेके बि माण्हू आइडेंटिफाई थिया आहिनि, मेजोरिटी हुन में जेका सा गिरफ़्तार थिया आहिनि। हाणे मूं वटि एग्ज़ैक्ट नंबर त कान्हे को, पर जेके बि माण्हू आइडेंटिफाई थिया आहिनि उन में मेजोरिटी गिरफ़्तारी थी आहे। अच्छा, उन सां गॾोगॾु कराची जी ओवरऑल जेकी सूरत हाल तव्हां ॾिसो था स्ट्रीट क्रिमिनल, उहा घटि कॾहिं थींदी आहे? जॾहिं तव्हांजो दौरु हुयो त उन में जेके एज़ अ कराची पुलिस चीफ तव्हां रहिया आहियो त उन दौरान तव्हांजा मुक़ाबला बि घटि हुया पुलिस जा, ऐं उन खां पोइ बि जेको आहे क्राइम रेट घटिजियो, हिकिड़ो वक़्तु हुयो। हींअर जेको आहे क्राइम रेट वधी वियो आहे, आख़िर इहो घटिजंदो कॾहिं, कीअं थींदो? छा पुलिस जी स्ट्रेटजी उन ते नाकाम रही आहे? जेकॾहिं तव्हां क्राइम फिगर्स खे तव्हां ॾिसो न, CPL जे डेटा खे, त आउं सम्झां थो त उन डेटा में क्राइम रेट घटियो आहे ऐं उहो तव्हांखे CPL जा फिगर्स बि ॿुधाईंदा। तव्हांजो डेटा मूं ख़बर न आहे त तव्हां कंहिंखे कोट पिया करियो। काफ़ी कराची पुलिस एफर्ट करे पई एंड आई होप कि जंहिं हिसाब सां मतिलबु एफर्ट थियनि पिया, जेकॾहिं असांजी जेको मुख़्तलिफ़ इनिशिएटिव्स हाणे असां वठूं पिया, उहे आहिस्ते आहिस्ते जॾहिं डॉपटेल थींदा उन सां अञा मज़ीद बहितरी। नाज़रीन, कराची समेत समूरे सिंध जी सूरत हाल ते अवां IG सिंध गुलाम मेमन जी ॻाल्हि ॿुधी पंहिंजे मेज़बान अब्दुल्ला सोलंकी खे ॾींदा इजाज़त।